अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शान नुज़ूल सूरह अनफ़ाल। सूरह अनफ़ाल कुरान पाक जी 8 सूरत आहे। सूरह अनफ़ाल मदनी सूरत आहे। इन सूरत में 10 रुकू 75 आयतूं आहिनि। इन सूरत जी माना आहे माले गनीमत। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के खां मदीने हिजरत करे आया त मक्के जे अंदर कुफार इलाही घणा ज़ालिम हुआ। उहे माण्हुनि खे इलाही तकलीफ़ ॾींदा हुआ त मदीने में अची अमन अमान थी वियो। सन 2 हिजरी में यानी हिजरत जे ॿिए साल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह जी तरफ़ खां हुकुम आयो त अबू सुफियान जेको कुरैशन जो वॾो सरदार हो, उहो हिकु तिजारती काफ़िलो खणी शाम खां मक्के वापसि वठी पे आयो ऐं उहो एॾो वॾो काफ़िलो हो जो मक्के जे हर घर जो माल उन में मौजूद हो। अगर अॼु जे हिसाब सां वठियो वञे त पौणा 2 अरब जो काफ़िलो हूंदो, जंहिं में साज़ो सामान हो यानी सोन चांदी थांव सभु कुछ। अल्लाह जे हुक्म सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि खे फरमायो काफ़िलो पियो अचे, पाण खे उनखे रोकणो आहे त 313 मुसलमान पाण सां गॾु थी विया, हिकु लश्कर जी सूरत में ताज़ो सामान रखियो, छो जो उन्हनि खे ख़बर हुई त हू हिकु तिजारती काफ़िलो आहे ऐं उनखे रोकणो आहे। ऐं उते अबू सुफियान खे ख़बर पहुची वई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि साथियुनि सां गॾु काफ़िलो रोकण लाइ अचनि पिया। हुन 2 कम कया। हिकु त पंहिंजे काफ़िले जो रुख मटाए छॾियो हो, समुंड सां गॾु साहिल वारे रस्ते सां हलण शुरू कयईं। ॿियो कम हुन उहो कयो पंहिंजे कासिद खे मोकिलियो ऐं पैगाम पहुचायो त अगर पंहिंजे काफ़िले खे बचाइण चाहियो था त असां सां गॾु थियो, न त पंहिंजो सामान तयार रखो। त जॾहिं इहा ख़बर कासिद पहुचाई ऐं उन्हनि जो तरीक़ो उहो हूंदो हो त जॾहिं बि का वॾी ख़बर हूंदी हुई त ॾाचीअ जो नक कटे छॾींदा हुआ ऐं उन जो रतु वहंदो पियो हो ऐं पंहिंजा कपिड़ा फाड़े छॾींदा हुआ ऐं उबते तरफ़ वेही करे पहुचंदा दाख़िल थींदा हुआ, ॼण त को वॾो हादसो पेश अची वियो। ऐं उहे कासिद उन हालत में मक्के में दाख़िल थियो ऐं सभु माण्हू उन वटि अची जमा थिया ऐं उन कासिद उन ई तरह ॿुधायो जेको अबू सुफियान उनखे चयो हो। 1000 ते मुश्तमिल माण्हुनि जो लश्कर तयार थियो ऐं उहे मदीने ॾांहुं रवाना थिया। उन में उन्हनि वटि सभु सामान हो, तॾहिं कि मुसलमान पूरी तरह तयार बि न हुआ ऐं उन वक़्तु उन्हनि वटि कुझु हो बि कोन जो हू कुझु जमा करे सघनि हा। मुसलमान बदर जे पहुता त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ऐलान कयो त हिकु ख़बर मिली त अबू सुफियान रस्तो तब्दील कयो आहे, उन जो मतिलब त काफ़िलो पंहिंजे पहुच खां ॿाहिरि आहे। ऐं ॿी ख़बर इहा आहे त 1000 खां 900 जे क़रीब माण्हू पंहिंजे मुक़ाबले लाइ तयार वेठा आहिनि। त हीअ ख़बर जॾहिं अचानक मिली त मुसलमाननि जी दिलुनि में हिकु कैफ़ियत पैदा थी, असां विढ़ण लाइ त न आया आहियूं, असां त काफ़िले खे रोकण लाइ आया आहियूं। त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां सलाह वरिती ऐं फरमायो त ॾिसो पाण विढ़ण लाइ न आया हुआसीं, पर जॾहिं कि काफ़िलो तयार आहे त पोइ हाणे तव्हांजी छा राय आहे। असहाबिन सगोरन फरमायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां हाज़िर आहियूं, को हुकुम ॾियो असां उहो कंदासूं। उन मां हिकु असहाबी फरमायो त असां तव्हां सां वाइदो कयो आहे, अगर समुंड में वञण जो चवंदो त बि हाज़िर आहियूं, असां अव्हां सां गॾु आहियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो ॿुधी इलाही ख़ुशि थिया ऐं अल्लाह खां दुआ कयूं त या अल्लाह ही जेके कुझु माण्हू आहिनि अगर इहे बि न रहिया त तुंहिंजो नालो वठण लाइ केरु बाक़ी न रहंदो। ऐं वाकई इहे मुसलमान घटि हुआ त अल्लाह कुरान में हिन ई सूरत में आयत फरमाई त असां तुंहिंजी फरिश्तनि सां गॾु मदद कंदासूं। ऐं हिन सूरत में जेके घणियूं आयतूं आहिनि जंग बदर जे बारे में ही नाज़िल थियूं आहिनि। ऐं पोइ जॾहिं मुसलमाननि खे जंग फतह थी त उन वक़्तु मुसलमाननि में 2 हिसा ठही विया, हिकु जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त कंदड़नि जो, हिकु उहो जेको आख़िर ताईं पे विढ़ियो ऐं टियों जेको सामान हू छॾे विया हुआ उन्हनि खे जमा पे कई। हाणे जेको माल यानी सामान जमा थियो आहे उन जो छा कयो वञे। सहाब सगोर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुआ, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त कंदड़ हुआ। हाणे उन्हनि जो चवण हो त असांखे सामान ॿीणो मिलण खपे, छो जो असां हुज़ूर जिन जी हिफ़ाज़त कई आहे। वरी जे जमा कयो हो सामान उन्हनि चयो त असां जमा कयो आहे, इन लाइ असांखे इलाही मिलण खपे। जेके कुफ़ार सां मुक़ाबिलो कंदे इलाही परे विया हलिया उन्हनि चयो त असांखे मिलण खपे। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां राय वरिती वई त अव्हां ॿुधायो। पोइ अल्लाह साईं कुरान जी आयत फरमाई त माले गनीमत अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो आहे। अल्लाह खां दुआ आहे त हीअ सूरत पढ़ण ऐं सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। आमीन।